नाज़रीन आवां कमांडो पावर आवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन कुछ अरसो पहिरियां असांखे बि ख़बर न हुई त को मदीजीअ में पार्क बि आहे। जॾहिं सचाई न्यूज़ पारां उन वक़्त जे टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खां पार्क बाबति सवाल कयो वियो त मज़कूरा चेयरमैन पार्क बाबति ॻाल्हाईंदे पार्क जेको तव्हांजे अचण खां पहिरियां जेको तंहिं वक़्तु गढ़िया सीन में मदीजी बि उन टाउन में शामिल हुई त उन उतां जे जेको उन वक़्त जे चेयरमैन ने थोरो हितां मदीजी शहर खे पब्लिक पार्क ॾियण जी कोशिशि कई। बोर्ड बि लॻो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पार्क जे नाले तां। त उहो पार्क काॾे गुम थी वियो? उहो पार्क खुलियो पियो आहे, वञी तव्हां ॾिसो न उहो किथे बोर्ड लॻो हुयो, तव्हां मूंखे ॿुधायो। जेको शेख महला में जेको गर्ल्स हाई स्कूल आहे उन जेको प्राइमरी मेन स्कूल आहे उन जे पासे में उहो पार्क त हिन वक़्तु त न खुलंदो आहे, न अंदरि काई शइ आहे, न कंहिं शइ। तव्हां ॾिसो, तव्हां चओ था त पार्क किथे आहे, तव्हां पार्क ॾिसो वञी 24 घंटा खुलियल आहे, मुलाज़िम रखियल आहिनि उते टाउन जे तरफ़ खां। तव्हां वञी ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में कंहिंजे बि ओताक में ॿेड़ो पार्क न हूंदो जहिड़ो साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे। वञनि त माण्हू न जेको तव्हां उतां वञी रिकॉर्डिंग करे अचो। जेकॾहिं पार्क जेको आहे चओ था पिया त पार्क जेको फ़ाल आहे हिन वक़्तु उते माना मुलाज़िम हायर थियल आहिनि, उहो डेली बेसिस ते खुलंदो आहे? डेली बेसिस ते उते हिकिड़ो मुलाज़िम जेको हुनजो चौकीदार आहे उनखे उते असां सरकारी घर ठाराए ॾिनो आहे जेको 24 कलाक उते हूंदो आहे ऐं हुनजी गेट खुलियल हूंदी आहे। ऑफिस टाइम ते ॿ मुलाज़िम ॿिया आहिनि जेके टाउन जे तरफ़ खां उते सफ़ाई गुड छबर उनजी सॼी पर जॾहिं अव्हां उते वेंदव त तव्हां ॾिसंदव त हिते कमु थियल आहे या न आहे थियल। छो जो पार्क अहिड़ी शइ आहे जो जेकॾहिं माण्हू न हूंदो त सुकी वेंदो, माण्हू हूंदो त उहो सरसब्ज़ हूंदो। जॾहिं तव्हां हुनजी रिकॉर्डिंग कंदो तव्हांखे अज़ ख़ुदि तव्हां बल्कि ॿिया माण्हू ॾिसंदा हीउ सरसब्ज़ आहे, हिते माण्हू आहिनि। नाज़रीन मदीजीअ खे ही शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हिकु नंढड़ो पार्क त ॾिनो वियो आहे, पर अफ़सोस सां त पार्क में का बि बुनियादी सहूलियत नाहे। पहिरीं त ही एतिरो नंढड़ो पार्क आहे जंहिंखे असां पार्क बि नथा चई सघूं। हूअं बि ही पब्लिक हेल्थ जे डिस्पोज़ल जी प्रॉपर्टी हुई। चूंकि डिस्पोज़ल ख़तमु थी चुको हो उन करे उन प्रॉपर्टीअ ते कब्ज़ा माफ़िया खां सिर्फ़ु महफ़ूज़ करण ई मक़सूदु हुयो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं मदीजी गढ़िया सीन टाउन में हुई त उन वक़्त जे टाउन ऑफिसर आगा ख़लील ख़ान दुरानी इन खे पार्क जो दर्जो ॾेई बोर्ड हणी मिटी विझराई। उन खां पोइ जल्द ई मदीजी अलॻि टाउन थी ऐं उन जो चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो मुंतख़ब थियो त उन वक़्त जी टाउन इंतिज़ामिया उन खे शादी हाल तौरु डिज़ाइन करायो ऐं शादी हाल तौरु इस्तेमालु करण जी पॉलिसी तयारु थी, पर मुख़ालिफ़ धुर तरफ़ां हंगामो करण सबबि उन जॻह खे पार्क तौरु ई बहाल रखियो वियो ऐं शबर तोड़े गुल ॿूटा बि पोखिया विया, मगर उन खे सिर्फ़ु कसम पूरो करण वारी कहावत तौरु हिकु शो पीस करे रखियो वियो आहे। जंहिं करे अक्सर शहरनि खे त बिल्कुलु ख़बर ई न आहे त को शहर में पार्क बि आहे। ॿियो त पार्क में का बि सहूलियत मसलन न त को चौधारी वॉकिंग रोड ठहियलु आहे, न पाणीअ जो को इंतज़ाम आहे, न ई वॉशरूम्स आहिनि ऐं न त के बेंचूं ऐं कुर्सियूं आहिनि, न के ॿारनि जे खेॾण जा के झूला आहिनि ऐं न ई वरी का कैंटीन जितां का चांहि बोतल पी सघिजे। हाणे मूंखे ॿुधायो त को शहरी अगरि पार्क में वञे त वञे छो, या सरकार में मौजूदु कामोरनि पारां अहिड़े पार्क जी सूरत में शहरनि ते एहसान करण जी आख़िर ज़रूरत कहिड़ी आहे? नाज़रीन वधीक अचो त आम शहरनि खां पुछूं त उहे पार्क बाबति छा था चवनि। मदीजीअ में पार्क आहे? न साईं, पार्क कहिड़ो आहे त कोन, असांखे त नज़र नथो अचे। अच्छा, कॾहिं माना जेको आहे तो का पुछा कई अथव त मदीजी में पार्क आहे या न आहे? अहिड़ी असां पुछा कोन कई आहे, छो त हेॾां रुजू ई न आहे, जॾहिं इहा शइ आहे ई कोन। कॾहिं ॿुधो सुधो बि कोन अथव त पार्क? असां कोन ॿुधो आहे खाते। साईं उहो तव्हां महिरबानी करे ॿुधायो त मदीजी में पार्क आहे?
मदई जी में पार्क आहे सर? न मूंखे ख़बर न आहे तव्हां पार्क त कोई बि न आहे हिते। अच्छा का मदई बुद्ध सुद्ध त मदई जी में पार्क आहे या न? ॿुधो आहे पर माना कम जो न आहे। हा, वेहण जी सहूलियत न आहे, घुमण जी सहूलियत न आहे, कोन झूला आहिनि ॿारनि जे अचण जे लाइ विज़िट लाइ सर इहे ॻोल्हा छबर लॻी पई आहे, नई माना का सहूलियत आहे हुते। मदई जी में पार्क त कोन्हे अहिड़ो को ख़ासि। अच्छा कॾहिं तव्हां का बुद्ध सुद्ध हुजे तव्हांखे पार्क जे बारे में मदई जी में? मदई जी में अहिड़ी का अञा ॿुधी त कोन्हे पार्क जी। अच्छा त तव्हांजो माना का ख़्वाहिश ख़्यालु आहे त मदई जी में पार्क हुजणु घुरिजे? अगरि ख़्यालु आहे त वाह कहिड़ो फ़ाइदो आहे पार्क? पार्क हुजणु त खपे, वाक बाक जे हिसाब सां, घुमण फिरण जे हिसाब सां, तफ़रीह जे हिसाब सां बहितरीनु आहे। पार्क मदई जी में बिल्कुलु आहे। अच्छा कॾहिं तव्हां उन पार्क ते विया आहियो? साईं असां पार्क ते न विया आहियूं, घटि विया आहियूं। अच्छा जॾहिं आहे बि पार्क त पोइ छाजे करे न विया आहियो? बसि साईं हिते मदई जी शहर आबाद इन जे करे हिते तफ़री न हूंदी आहे, इन जे करे असां न वेंदा आहियूं पार्क में। तफ़रीह पार्क जॾहिं तव्हां चओ था आहे त पार्क तफ़रीह लाइ ई हूंदो आहे न, पोइ जॾहिं आहे बि तव्हां छो न था वञो? बसि साईं घटि था वञूं असां थोरो। घटि मतिलबु कॾहिं बि विया आहियो? न घटि विया आहियूं, ईअं ॾिठो आहे पार्क। घटि जो मतिलबु हिकु दफ़ो बि विया आहियो पार्क में? ईअं चकर आहियूं आहे, बाक़ी विया न आहियूं असां। अच्छा अंदरि विया आहियो? अंदरि न विया आहियूं, ईअं ॿाहिरों, बाक़ी अंदरि घटि। न साईं काथे न आहे पार्क उधर। अच्छा तव्हांजी दिलि घुरे थी हिते पार्क हुजे? साईं छो न पार्क हुजे, पार्क हुजे हुन सां गॾु को रांदि जो सुठो ग्राउंड हुजे, को ॿारनि लाइ तफ़रीह गाह हुजे, हर शइ हुजे। हिते तीअं नालियूं गंदगी आहे, हर शइ आहे, तीअं कमु ख़राबु लॻो पियो आहे, ॾींहों ॾींहों मसला वधंदा वञनि था मदई जी में। मदई में कोई बि पार्क कोन्हे, असांजे पार्क जी सख़्तु ज़रूरत आहे। मदई में पार्क मां त न ॾिठो आहे, बाक़ी चवंदा आहिनि त तंहिंखे चयो स्टेडियम जे पासे ते आहे। अच्छा जेकॾहिं ओॾे तव्हां ॿुधो आहे त तव्हांजी दिलि नथी घुरे या त कॾहिं पार्क ते चकर बकर हणो? बसि असां गोरा माण्हू हिते घुमी फिरी वरी घर था वञूं, होॾे विया न आहियूं कॾहिं, बाक़ी चवंदा आहिनि त पार्क बि आहे, स्टेडियम बि ठहियलु आहे। त वजह छा आहे? पार्क जॾहिं ॿुधो बि त आहे बि माना अवां शहरनि जे लाइ हेॾे रोड ते ख़ाली घुमो था, बाक़ी तव्हां पार्क ते छाजे करे नथा वञो? अॼु त तव्हांजे करे टाइम कढी हेॾे वेंदासीं। एतिरे अरसे खां वठी आख़िर वजह कहिड़ी आहे जो तव्हां पार्क ते ई न विया हो? मदई जी में तव्हां ॿुधो बि आहे पोइ बि छो न विया? बसि असां ॿुधो आहे, विया न आहियूं, वञी बि सघूं न त टाइम नथो मिले। सुबुह खां शाम ताईं दुकान ते वेठा आहियूं, वरी 7 थियनि था, 7:30 दुकान बंदि करे वरी घर था वञूं। त शाम जो डेली रोड तां जो घुमंदा हो उहो छाजे लाइ? उहो टाइम न हूंदो आहे ओॾे छाजे लाइ? असां आप त पवण वटि वेहंदा आहियूं, वाड़े ते बाबे। अच्छा इहो अदारे सरकारी पुलिस वारा इहो पार्क जा हाल वाल असां न वठि कमाना। अच्छा त तव्हांजी दिलि घुरे थी त करे शहर में पार्क हुजे? हा भलो कमु आहे, शहर जे लाइ फ़ाइदेमंद आहे। कहिड़ो फ़ाइदो? शहर जे लाइ तफ़रीह आहे, शहर जे लाइ सिहत आहे, ऐं तव्हां साफ़ इन ते वधीक ज़िम्मेवारी आहे त इहा ख़बरूं जाम हलायो। कहिड़ियूं ख़बरूं त शहर में पार्क कोन्हे को, शहर में सफ़ाई कोन्हे का, सफ़ाईअ जो बि इहो वीडियो नालियुनि जो भरे इहो हलाए कमांडा। मां त इहे चवंदोमांइ त शहर में सफ़ाई नाले जी का जुज़ बि कोन्हे का। न साईं बिल्कुलु न। अच्छा ऐं तव्हांजी दिलि घुरे थी त करे शहर में पार्क हुजे? साईं बहितर शइ आहे। छाजे करे? उन सां कहिड़ो फ़ाइदो? उन सां फ़ाइदो साईं असांजा ॿार बचा घुमण फिरण, इहे तफ़री गाह थी वेंदो हिकिड़ो। असां हिते वेठा आहियूं सॼो ॾींहुं दुकाननि ते, कुझु ॿाहिरि निकिरी ईंदासीं असांखे पाण मज़ो ईंदो। जेकॾहिं पार्क हुजे त तव्हां छा था सम्झो त उन में कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं हुजणु घुरिजनि? साईं जीअं ॿारनि जे खेॾण लाइ जॻह हुजे, का छबर हुजे, माण्हू सुबुह जो असुर जो उथी पोइ माना माण्हू त घुमे फिरे वॉक करे त बहितरु रहंदो। तमामु माण्हू असां इन जे लाइ परेशान आहियूं, हक़ीक़त में ॿाहिरि निकिरी नथा सघूं। वॾी महिरबानी इहो ॿुधायो त मदई जी में पार्क आहे? न साईं पार्क कोई बि न आहे। अच्छा तव्हांजी दिलि चाहे थी त करे शहर में पार्क हुजे? बिल्कुलु, इन खां वधीक ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे जो पार्क न हुजे। मदई में पार्क हुजे, असांखे सुठी जेको आहे मिलंदो हर शइ। उन में तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो आहे पार्क में? पार्क में ॾिसो था हिकु महांगाईअ जो दौरु लॻो पियो आहे, ॿियो पंहिंजे घरनि जे कमकारनि में कशमकश में परेशान था रहूं। जेकॾहिं पार्क हूंदो त सुहिणे नमूने सां इंजॉय कंदासीं, घुमंदा घटंदासीं, असांजी तबियत बि थी वेंदी, सिहत सही थी वेंदी। बहितरु आहे पार्क खोले, इन में असां ख़ुशि आहियूं। पार्क नाले माता त हिकिड़ो आहे पर हूंदो बंदि आहे। अच्छा कीअं नाले माता आहे? मतिलबु छा आहे? अंदरि थोरो कमु थियल अथसि पर ॿाहिरि हमेशह गेट बंदि हूंदो, तालो लॻल हूंदो आहे। गेट बि नाकारा अथसि, बहरहाल थोरो घणो कमु थियल आहे हुते, मतिलबु गुल ॿूटा पोखियल आहिनि या छबर वग़ैरह आहे। साईं नाले मात्र आहे, मोहतरमा जे नाले सां आहे।
अच्छा त साईं माना इहो इनखे असां पार्क चई सघूं था मतिलबु जेकॾहिं पार्क आहे ऐं तव्हां कॾहिं विया हो हुते अंदरि घुमणु? पार्क जो मक़सदु इहो आहे त आम माण्हू इस्तेमालु करे न उन में फ़ाइदो वठे, बेफ़ाइदे वारी आहे बट नाले में आहे। जी तव्हां छा था चाहियो माना तव्हांजी डिमांड छा आहे त पार्क खे कीअं जेको आहे त हुनखे हुजणु थोरो शहर जे हिसाब सां असांजी आबादी तमामु घणी आहे, तमामु वॾो हुजणु खपे, हुते बुनियादी सहूलियत हुजणु खपनि, माण्हुनि खे सहूलियत हुजे, नंढा ॿार अचनि या कुझु झोला वग़ैरह हुजनि जिते माण्हू कुझु फ़ाइदो वठे। ॿियनि शहरनि में तव्हां ईंदव तव्हांखे सभु सहूलियतूं हुते हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर हुते लॻल हूंदा आहिनि, झूला हूंदा आहिनि, माण्हू को फ़ाइदो त वठे न। बाक़ी छड़ो नाले में पार्क आहे, बेफ़ाइदे आहे। हा वॾी में त मदीजी में पार्क आहे न साईं पार्क कॾहिं तव्हां बि जेको आहे ॿुधी सघो कोन थी आहे पार्क जे हवाले? न साईं पार्क जी असां कोन ॿुधी सघी आहे। तव्हांजी दिलि चए थी जेकर शहर में पार्क हुजे, अगरि दिलि चवे थी त छो हुन में कहिड़ो फ़ाइदो हुजे? बिल्कुलु फैमिली खे माण्हू ऐं पंहिंजे चिल्ड्रन खे घुमाइण फिरण लाइ ऐं मेंटली उनखे पुरसकून करण जे लाइ माण्हू घुमी फिरी सघे थो, उन में रिलैक्स थी सघे थो। महिरबानी। पार्क सां अहिड़ो नज़र त नथो अचे असांखे हिते जो असां घुमण विया हुआसीं कॾहिं, अहिड़ो को पार्क आहे कोन। अच्छा का बुध सुध कॾहिं त मदीजी में पार्क आहे? ईअं ॿुधो हुयोसीं किनो खूह हूंदो पुराणो, उते चवनि पिया त पार्क ठाहियो आहे। अच्छा उते कॾहिं तव्हां विया हो घुमण? छो त पार्क त तव्हां शहरनि जे लाइ ठाहियो वियो आहे। साईं असां त जॾहिं वियाऊं त दरवाज़े खे तालो लॻल हूंदो आहे, ख़बर न आहे त अंदरि पार्क आहे या न आहे। तव्हांजी दिलि घुरे थी त जेकर पार्क हुजे, ऐं जेकॾहिं दिलि घुरे थी त पार्क हुजे त छो छा फ़ाइदो? साईं शहरी त चवंदो त पार्क शहर में हुजे, छो जो बंदि कई पर में शाम जो दुकानु बंदि करे माण्हू तफ़रीह लाइ वेंदो आहे पार्क घुमण लाइ। असांजी दिलि त घुरंदी आहे, पर हिते असां जॾहिं बि वियाऊं ॿुधो आहे पार्क आहे, भाई कॾहिं ॾिठो न आहे अंदरि वञी त पार्क आहे या न आहे अंदरि। पार्क असांजा दुकानदार वेठा हुते सुबुह हिते चवंदा शाम जो घर वञूं था तफ़रीह लाइ निकिरूं कोन था। पार्क आहे सही? असां कॾहिं विया ई न आहियूं ॿार, तव्हां कीअं ॿुधायो पार्क आहे या न आहे? मतिलबु शहर जा ठहे पार्क हेॾी वॾी शइ आहे त ज़रूरु तव्हांखे ख़बर त पवंदी न त ठहियो आहे। ख़बर त जॾहिं घुमूं फिरूं त ख़बर पवंदी, असां दुकान खां घर खां दुकान माना कॾहिं तव्हां ॿुध सुध ई कोन्हे तव्हांखे पार्क जी त मदीजी में आहे या न? असां पुछो आहे न, असांखे अहिड़ी का वाक़ई मालूमात आहे त मदीजी में पार्क आहे न। अच्छा तव्हां कॾहिं ॿुध सुध का पार्क जे बारे में? असां त न ॿुधी आहे का। तव्हांजी दिलि घुरे थी त शहर में पार्क हुजे? अगरि दिलि घुरे थी त उन में कहिड़ो फ़ाइदो? हुजणु त खपे, वधीक फ़ाइदो हाणे जेके वेंदा उन्हनि खे ख़बर हूंदी, असां हिते वेठा आहियूं सॼो ॾींहुं दुकान ते। तव्हांजी दिलि नथी घुरे त जेकर पार्क शहर में हुजे ऐं तव्हां थक टुटरा हितां जॾहिं वञो त वञो घुमण? हूंदो त फ़ाइदो त आहे न, सभिनी जेके घुमनि फिरनि उन्हनि जे लाइ त आहे न फ़ाइदो। असां त दुकान ते वेठा आहियूं सॼो ॾींहुं, असांखे कहिड़ी वधीक ख़बर आहे। पब्लिक पार्क आहे? पब्लिक पार्क आहे पर संभाल न आहे हुनजी, माना मालिकी न आहे। त इन में कॾहिं तव्हां माना विया हो घुमण अंदरि पार्क? न न आहे न ॿाहिरां, मतिलबु अंदरि कुझु आहे न त काॾे वञूं। न त तव्हां त चओ था त पार्क आहे त माना हूंदो न जेको त पार्क नालो लिखियलु आहे ॿाहिरां, पर हुन में कुझु आहे न, अंदरि कुझु न आहे न, सेटिंग काई न आहे थियल। तव्हां छा चाहियो था त हुन में सेटिंग हुजणु घुरिजे जेका न आहे? माना वणकारी हुजे, गुलकारी हुजे, माना वेहण जी सुठी जॻह हुजे, हवादार जीअं हूंदी आहे ईअं, माना अहिड़ो को इंतज़ाम न आहे। माना तव्हांजी दिलि घुरे थी त हिते जेकर पार्क हुजे, ऐं अगरि हुजे त कहिड़े क़िस्म जो पार्क? हिते पार्क हुजे, वॾो शहर आहे, मदीजी नंढो शहर न आहे, लेकिन सुठो कोई पार्क हूंदो त शायदि सभई शहरवासी हुन मां लुत्फ़ अंदोज़ थींदा। मदीजी में पब्लिक पार्क आहे? न आहे। तव्हां कॾहिं ॿुधो सुधो हुजे त हिते मदीजी में पार्क ठहियो आहे या ठहंदो या? अहिड़ी ॻाल्हि आहे त न भाई, हिकिड़ो बि पहिरियों पार्क आहे जेको सही सां बंदि पियो आहे। तव्हां कॾहिं होॾे घुमण विया हो? न साईं। जॾहिं पार्क बि आहे त तव्हांजी दिलि नथी चए छा घुमण लाइ? दिलि चवंदी आहे पर हाणे मजबूर आहियूं। कहिड़ी मजबूरी आहे? माना पार्क में सहूलियत न आहे या तव्हांखे टाइम? पार्क में सहूलियत न आहे, ॿियो टाइम बि कोन्हे, दुकान ते सॼो बिज़ी आहियूं। तव्हांजी दिलि घुरे थी त हिते पार्क ठहे ऐं हुजे? अगरि दिलि घुरे थी त वाह कहिड़ो फ़ाइदो आहे, दिलि छो थी घुरे? उनखां अलावा पार्क कहिड़े क़िस्म जो डिज़ाइन थियल? ॿारनि जी तफ़सील हुजे, हिकिड़ो पार्क ॿारनि जे माण्हू वठी घुमाए अचे, जीअं ॿाहिरि शहर में हूंदो आहे लाटकन सां ठहियलु आहे, अहिड़ो हुजे, ॿारनि जी सहुलाई पैदा हुजे, जीअं ॿारनि माण्हू टाइम पास करे सघनि था। हे माना कॾहिं तव्हां पार्क खे ॿाहिरों या अंदरों ॾिठो हुजे? न मूंखे ख़बर न आहे मुंहिंजा बाबा। अच्छा त तव्हां चाहियो था त जेकर शहर में पार्क हुजे? बहितर आहे न, इहे बहितर शइ आहे। कहिड़ो फ़ाइदो?
फ़ाइदो आहे माण्हू वेंदो 5 मिंट सभु तफ़री थींदी हा हुजनि त इहे ॿारनि जा इहे हुजनि रांदीगड़ा इहो ज़मानो इहो जेको थींदो आहे हा मदी जी एॾो सारो वॾो शहर आहे त हिते हिनवर ताईं पार्क न ठही सघियो आहे उनजी छा वजह? उहा त हाणे असांखे कहिड़ी ख़बर इहो त वॾनि माण्हुनि जो कमु आहे असांजो कमु न आहे इहो उते पार्क आहे मदेजे में जेको आहे उते कुझु माण्हू अचनि बि था पर एॾो सुठो जोॻो इंतज़ाम थियल न आहे जो उते माण्हू जेको तव्हां माना पाण कॾहिं विया आहियो? हा असां हिकु चकर विया आहियूं उते उते छा ॾिठो अथव पार्क? उते पार्क में चवां थो त जेको इंतज़ाम थियल कोन्हे को झूला न आहिनि या ॿियो सिस्टम जेको आहे उते पार्क में जेको हुजणु घुरिजे इंतज़ाम उहो इंतज़ाम थियल कोन्हे को बाक़ी पार्क आहे मदेजे में कहिड़ो उन में इंतज़ाम थियणु घुरिजे तव्हांजे? इंतज़ाम उन में इहो हुजणु घुरिजे जो उते गुल ॿूटा जेके आहिनि सही नमूने सां हुजनि उते उन्हनि खे जेको पाणीअ जो सिस्टम सही नमूने सां हुजे उते जेको आहे खुलियल बि हुजे जॾहिं असां वियाऊं तक़रीबन बंदि ई रहंदो आहे ऐं आहे बि नंढड़े पैमाने जो उनखे वॾे वसी पैमाने ते हुजणु घुरिजे जो आम खोड़ साथरा माण्हू अची करे उते तफ़री हासिलु कनि हिनखे असां पार्क चई सघूं? पार्क चई नथा सघूं हक़ीक़त इहा ई आहे पार्क जो शेप बि कोन्हे हिन में पार्क जो शेप बि नथो ॾे इन जे करे असां हुनखे पार्क नथा चई सघूं पर हिन वक़्तु बेनज़ीर पार्क जे नाले सां मदेजे में वाक़िअ आहे हिकिड़ो पार्क एरिया आहे साईं बेनज़ीर जे नाले सां ॾिसी आया आहियूं असां माना गिरड स्टेशन जे लॻोलॻि जेको उन पासे ॾे आहे शेख मौला ॾे उन ॾे बैनर त लॻल आहे पोइ हाणे उहो अंदरि आहे अलाए न असां ॾिसी न आया आहियूं बाक़ी ॾिठो आहे बैनर उनजो लॻल आहे चओ था ॾिसी बि आया आहियूं वरी चओ था ॾिठो बि न आहे ॾिठो आहे त उनजो बोर्ड लॻल आहे बाक़ी अंदरि मां कॾहिं न वियो आहियां अच्छा त तव्हां नौजवान बि आहियो शहरी बि आहियो पार्क शहरनि जे लाइ आहे जॾहिं आहे बि त तव्हां अंदरि छो न विया? बसि हिकु त साइड एरिया में आहे ॿियो कुझु मसरूफ़ियतुनि जे करे विया न आहियूं कॾहिं माना जेको आहे पार्क हूअं ठीकु आहे ज़बरदस्त आहे पर तव्हां सिर्फ़ु पंहिंजे मसरूफ़ियत जे करे न विया आहियो? असां त पंहिंजी मसरूफ़ियत जे करे न विया आहियूं बाक़ी हाणे बाक़ी वियासीं त ॿाहिरां बैनर लॻल आहे बोर्ड लॻल आहे त बेनज़ीर पार्क जे नाले सां जा आहे साईं तव्हां जॾहिं शहरी आहियो पार्क शहरनि जे लाइ आहे तव्हांजी दिलि नथी घुरे त तव्हां पार्क में बि कुझु एंटरटेनमेंट कयो? दिलि त घुरे थी पर मसरूफ़ियतुनि जे करे ॿुधायो न त असां नथा वञूं तव्हांखे माना पूरे हिन वक़्त ताईं माना तव्हांजे करे 25 साल उमिरि आहे कॾहिं तव्हांखे टाइम ई न मिलियो आहे घुमण जो? टाइम त मिलियो आहे घुमूं त सही था पोइ घणी पंहिंजे शहर में न त घणी ॿाहिरि घुमूं सही था पंहिंजे शहर घणी न घुमिया आहियूं न त साइड इहो पार्क आहे साइड एरिया में पोइ असां उनजे करे माना विया न आहियूं कॾहिं मतिलबु इहो थियो त उते तव्हांखे माना हिकिड़ो एज़ ए दीवान हुजण जे करे उहो साइड में आहे तव्हांखे माना ख़ौफ़ आहे त तव्हां तॾहिं नथा वञो? ख़ौफ़ हाणे अहिड़ो न आहे को शहर असांजो महफ़ूज़ आहे अहिड़ो ख़ौफ़ आहे कान पर साइड में आहे साईं असांजे हिसाब सां साइड में आहे अच्छा त मक़सदु आहे साइड में आहे त छा तहफ़ुज़ात आहिनि जो तव्हां पार्क पब्लिक जे लाइ आहे आवाम जे लाइ आहे शहरनि जे लाइ आहे अव्हां जे लाइ आहे त अव्हां जॾहिं पार्क में वञो ई नथा त उहो पार्क आख़िर छाजे लाइ आहे? पर हाणे तव्हां चओ था हिकिड़ो रिमाइंड करायो अथव त कोशिशि कंदासीं जल्दी वञी करे इहो पार्क बि ॾिसंदासीं अंदरि कीअं कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि उन में छा छा आहे ज़रूरु घुमंदासीं ॿिए दफ़े तव्हांखे ज़रूरु उन जे बारे में सभु कुझु ॿुधाईंदासीं तव्हां माना चाहियो था त मदीजी में हिकु सुठो पार्क हुजणु घुरिजे ऐं हुनजी कहिड़ी नीड आहे छो नीड आहे छा ॾिसो न पार्क हुजण सां माण्हू कंहिं महिल बि वञी करे तफ़री लाइ वञी करे उते अकेलो वेही सघे थो या वॉक करे सघे थो या पार्क में वञण सां उनखे ॿियूं शयूं बि माना उते वेंदो ग्रीनरी त ॾिसो था न असां ग्रीनरी लाइ वञी करे कंहिं महिल मरीअ था वञूं कंहिं महिल नारायण था वञूं कंहिं महिल सोचूं था त ॿाहिरि मुल्क वञूं जिते ग्रीनरी हुजे त ॾिसी करे माण्हू जीअं दिलि ख़ुशि थिए उनजे करे पार्क त ज़रूरु आहे हुजणु खपे वॾी महिरबानी मदीजे में पब्लिक पार्क जेको हुयो उहो बि फिटी वियो आहे माना नजे बराबरि कान्हे को अच्छा त इहो पार्क हुयो जेकॾहिं त इन मतिलबु आहे तव्हां कॾहिं विया हुते घुमण? नंढे हूंदे वियासीं हाणे त जेको आहे स्वर को नफ़्सा नफ़्सीअ में लॻो पिया धंधे दाड़ी में नंढे हूंदे माना केतिरो टाइम अॻु में? तक़रीबन 40 साल 40 साल अॻु मदीजे में कहिड़ी जॻह ते पार्क ठहियल? तक़रीबन ओॾे जाते किनो खूह हुयो ओॾे थोरो नंढिड़ो पार्क हुयो हा माना 40 साल अॻु बि हिते पार्क हुयो? हा हिन वक़्तु माना पार्क कोन्हे? हिन वक़्तु पार्क कान्हे को असांजे नज़र सां अच्छा त तव्हां चाहियो था हिते शहर में पार्क हुजे? शहर में त लाज़मी आहे इहो पार्क हुजणु त खपे असांजो फर्स्ट क्लास शहर आहे सुठी आबादी वारो शहर आहे हुजनि त 2 या 3 न त हिकु त घटि में घटि पार्क हुजणु खपे। मदीजे में पार्क किथे आहे सर? शाम जे पार में निकिरूं था त उहे गंदगी आहे ढेर गंदगियूं रस्ता लॻा पिया आहिनि
किथे वञी वियूं होटल ते वियूं कोन पाण किथे तफ़री गाह हुजे त बहितर आहे असां इंसान। अच्छा तव्हां कॾहिं को ॿुधो हुजे त मदीजी में को पार्क आहे या ठहे थो या कोई ठहण वारो आहे का ॿुधो ई न अथव कॾहिं? असां सिर्फ़ु ॿुधंदा आहियूं त बाबा इन स्टेडियम जे पासे ते बेनज़ीर पार्क ठहियो आहे, पर इन का लुक में त को नज़र असां विया आहियूं त कुझु आहे कोन, दीवार आहे, गेट लॻी पई बंदि पई हूंदी आहे, कुझु असांखे तव्हां चाहियो जॾहिं तव्हां पार्क चाहियो बि था हुजे ॿुधो बि अथव त आहे त पोइ कॾहिं घुमण न विया आहियो? घुमण सदाईं गेट बंदि हूंदी आहे, लिया पाए ॾिसंदा हूंदो त कुझु नज़र त ईंदो, अहिड़ो कुझु आहे ई न, ईंदो ई न आहे त तफ़री गाह मदीजे में हुजणु खपे। पार्क मदीजे में न, मदीजे में पार्क कोन्हे को? मदीजे पार्क आहे त न, मां त कॾहिं न वियो आहियां। तव्हां चाहियो था त शहर में पार्क हुजे? हुजे, सुठी ॻाल्हि आहे, हुजणु खपे। हुन में कहिड़ो फ़ाइदो आहे? पार्क में वॉक कंदा, सुठी ॻाल्हि आहे, माण्हू वेंदा तफ़री कंदा, हिकिड़ी सुठी आहे, सिहत जे लाइ भलो आहे। पार्क हिन जे सां सुठी ॻाल्हि आहे त पार्क पंहिंजे शहर में हुजे त हिकिड़ी सुठी ॻाल्हि पंहिंजे शहर जे सां माण्हू वेंदा। मां त कॾहिं न वियो आहे, मूंखे त को नज़र न आयो आहे पब्लिक पार्क। अच्छा तव्हां जेको आहे जो विया न आहियो या आहे ई कोन? मुंहिंजी नज़र में त कोड़ो हूंदो बि त नंढे पैमाने ते को हूंदो खणे, बाक़ी वॾे पैमाने ते त कोड़ो न आहे जिते ॾिसिजे कंहिंखे घणा माण्हू हुते मतिलबु इंजॉय कनि था या वियनि था। तव्हां चूंकि हिन शहर जा जेको मशहूरु आहियो, डॉक्टर आहियो ऐं अव्हां चओ था पिया त मतां हुजे बि, अगरि हूंदो बि त नंढो माना कंफर्म काई न, मूंखे मुंहिंजे ख्याल में त न आहे। हा हिते मदीजी शहर में पार्क जी नीड आहे, ज़रूरत आहे, तफ़रीह जी ज़रूरत आहे माण्हुनि खे, बिल्कुलु। पार्क ते कहिड़ा फ़ाइदा आहिनि पार्क? पार्क जा इहे फ़ाइदा आहिनि, माण्हुनि खे हिकिड़ो ज़हनी सुकून मिलंदो, तफ़रीह थींदी, माण्हू ॿार वग़ैरह नंढड़ा आहिनि उनखे के झूला हुजनि या अहिड़ी शइ हुजे त उहे तफ़रीह कंदा, कुझु ज़हनी तनाव घटि थींदो। डॉक्टर साहिबु महिरबानी करे तव्हां इहो बि ॿुधायो त मदीजी शहर खे मद्देनज़र रखी हिते जेको पार्क माना हिन शहर में हुजे त घटि में घटि उन में कहिड़े क़िस्म जूं ज़रूरी शयूं आहिनि जेके उन पार्क में हुजणु ज़रूरी आहिनि, तव्हां त शहरी उन मां फ़ाइदो आहे? पार्क कुझु वॾे पैमाने ते हुजे, लान हुजे, उन में ॿारनि जे लाइ झूला हुजनि, ठीकु आहे न। को ईअं त पोइ जॾहिं पार्क वॾो ठही वेंदो त ऑटोमेटिकली उन में नंढड़ा दुकान बि ठही वेंदा, चांहि जो नंढड़ो को होटल हुजे, ऑटोमेटिकली उते ॿिया जेके बि अचनि था छोलनि वारा, कुल्फियुनि वारा, इहो रौनक थी वेंदी, सभु माण्हू इंजॉय कंदा। कॾहिं तव्हां को ॿुध सुध त पार्क ठहियो आहे या ठहंदो या ठहे थो, पोइ का ॿुधी सुधी अथव? तव्हां चाहियो था त मदीजी शहर में पार्क हुजे? हुजे त बहितर आहे। उन में कहिड़ो फ़ाइदो आहे पार्क? पार्क में इहो फ़ाइदो आहे त हेॾे त जेके माण्हू आहिनि ईंदा, वॉक कंदा, ॿियो कोई वग़ैरह एंटरटेनमेंट थींदी। तव्हां नौजवान आहियो, तव्हां इहो ॿुधायो त हिन मदीजी शहर जे हवाले सां जेकॾहिं हिते पार्क ठहे त उन में घटि कहिड़ियूं शयूं हुजनि जो हितां जा शहरी पार्क में वेंदा? बसि वॉक लाइ हुजे ऐं ॿियो छॾियोसि त झूला वग़ैरह हुजनि, बसि ॿियो कुझु छा हुजे। तव्हांखे इहो ॿुधायो मदीजी शहर में पब्लिक पार्क आहे? पार्क मां न ॾिठी आहे। तव्हां ॾिठो न आहे या आहे ई कोन? मूंखे सुध न आहे, मां लारकाणे थो रहां, अचां वञा थो कार त ख़बर कान्हे। तव्हांजी जवानी मदीजी में गुज़री आहे? उन वक़्तु मिटी हूंदी जंहिं महिल जवानी, हाणे रोड आहिनि। त हींअर बि तव्हांजा मिट माइट हिते आहिनि, तव्हां खां पुछण जो टाइम हुजे, कार ते अचूं, कार ते वञूं। भला इहो ॿुधायो त शहर में पार्क जी ज़रूरत आहे या न? वॾी ज़रूरत आहे, सिहतमंद माण्हुनि जे लाइ आहे न। उन में कहिड़ो फ़ाइदो आहे? बाबा माण्हू सुठी हवा, ताज़ी हवा कंदो, वॉकिंग कंदो, ब्लड प्रेशर घटिबो, मोटापो घटिबो, तो वांगुरु सिहत थींदो। अच्छा डॉक्टर साहब, माना महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ मदीजी शहर जे हवाले सां मद्देनज़र रखी अगरि हिते पार्क हुजे त उन में घटि कहिड़े ज़रूरी शयूं हुजनि त माण्हू जेके वञनि उते पार्क मां फ़ाइदो आहे? भाई हाणे जिते गवर्नमेंट सूटेबल सम्झंदी उते रखंदी, असांखे इन वधीक ॼाण। उन में कहिड़े क़िस्म जूं पार्क में शयूं लवाज़मात हुजनि? असांखे इहे न आहे ख़बर त छा हुजे, बाक़ी अमूमन पार्क वणगारी हूंदी आहे, छबर हूंदी आहे, घुमण वेंदा आहियूं लाड़काणे स्टेडियम में। लाड़काणे में तव्हां पार्क से वेंदा आहियो? हा, स्टेडियम में। उते कहिड़े क़िस्म जूं शयूं तव्हांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि जो पार्क वेंदा आहियो? वॾी बाबा छबर, वॉकिंग करणी आहे, ड्रिगो हिकिड़ो वॾो मैदान आहे जंहिं ते चौधारी माण्हू ॿ दफ़ा चकर हणंदो। उते कंहिं क़िस्म जी का कमी जी फीलिंग? कमी न ॾिठी आहे असां, कहिड़ी फीलिंग कुझु बि न, असांखे वॉक करणी आहे, घुमी मोटी ताईं।
मसलन जेतोणीकि शहरनि जी डिमांड आहे त पार्क में ज़रूरी आहे त वॉशरूम्स बि हुजनि, सफ़ाई जो इंतज़ाम हुजे, उन खां अलावा उते कैंटीन हुजे। जेके माण्हू हिन ॻाल्हि खे माहिर आहिनि उन सभु रिक्वायरमेंट पूरी कंदा। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।